ओके। माया अजीम सियाल कोशिश डिजिटल जो रिपोर्टर खानपुर मार मां खानपुर मार जे पसमंद इलाके ये जे नंढड़े ॻोठ अलीमार मां हिकु नौजवान जेको आहे ये टे कमीशनूं पास करे असिस्टेंट कमिश्नर बणिजी वियो आहे। हिकु कोरियत उस्ताद जो पुटु जेको स्कॉलरशिप जी तालीम ते हासिलु करण बाद असिस्टेंट कमिश्नर सिंध में मुक़ररु थियो आहे ऐं असां उनजे घर मौजूदु आहियूं, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उनजे वालिदैन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। छा नालो आहे तव्हांजो? था सर, मुंहिंजो नालो मोहम्मद फरहाद अदीब महार आहे। हा। जेकी रिसेंट CC 2023 में SPSC इम्तिहान वरितो उहा पास करे मां रिसेंटली लोकेट थियो आहे PMS ग्रुप में सिंध गवर्नमेंट तरफ़ां एज एन असिस्टेंट कमिश्नर RSO। इहो सिंध गवर्नमेंट जो प्रोग्राम आहे उहो जाथे रखनि। उन खां पहिरियां बि मैं 2 दफ़ा कमीशन पास कई आहे, हिकु दफ़ो CSS 2023 में ऐं उन खां पहिरियां CC 2021। इन सां गॾोगॾु मां घणियूं 1 पेपर MCQs पास कयूं, लेक्चरर जूं 14, 15, 16, 17 स्केल जूं, पर मां जॉइन न कई छो त मां फोकस्ड हुयुमि कमीशन जॉब ते। ऐं गॾोगॾु मां पंहिंजी सॉफ्टवेयर डेवलपर जी जेकी नौकरी आहे उहा जारी रखी 5 साल आफ्टर माई ग्रेजुएशन इन 2019। कीअं तव्हां तालीम हासिलु कई, कीअं तव्हांजे वाल सां अफोर्ड कई या स्कॉलरशिप ते तालीम हासिलु कई, छा थियो? जी सर, जेकी मुंहिंजी प्राइमरी एजुकेशन आहे उहा तालीमार में ई आहे पहिरियां खां 3 ताईं। उन खां पोइ मां वयुमि ग़ज़ाली मॉडल स्कूल कश्मीर, हिकिड़ो वॾो बहितरीनु इदारो आहे जितां मां चौथो आहियां ऐं पंहिंजो पास कयो। पोइ अली ट्रस्ट कॉलेज इस्लामाबाद हिकिड़ो फलाही इदारो आहे, उहे पूरे पाकिस्तान खां छोकिरा पिक कंदा आहिनि ऐं उन्हनि खे पढ़ाईंदा आहिनि 7 साल 6 खां वठी 12 ताईं। उन खां पोइ मां स्कॉलरशिप सिक्योर कई नस्ट यूनिवर्सिटी में। नस्ट हिकिड़ी वॾी बहितरीनु यूनिवर्सिटी आहे, इंजीनियरिंग जी यूनिवर्सिटी पाकिस्तान जी, जितां मां कंप्यूटर साइंस में ग्रेजुएशन कंप्लीट कई 2019 में। उन खां पोइ मां पंहिंजी जॉब फील्ड जी नौकरी एज अ सॉफ्टवेयर डेवलपर जारी रखी ऐं कमीशन जी बि तयारी कंदो रहियुसि। मुश्किलात जे हवाले सां सर असांजी स्टोरी उहा न आहे रैग्स टू रिचेस वारी त सफ़ा को असां ग़रीब हुआसीं, ईअं न आहे। असां वटि सर बेसिक फाइनेंशियल सहूलियात हुयूं। मुंहिंजे वालिद साहब मूंखे ॾाढो सपोर्ट कयो आहे, मुंहिंजी वालदा, मुंहिंजी सिस्टर्स, मुंहिंजे ब्रदर्स। बाक़ी जेको हिकिड़ो कल्चरल उहो हूंदो आहे त मां शिफ्ट थियुमि, पहिरियों सिंध में रहियासीं जेको, पोइ अचानक इस्लामाबाद वञी रहियासीं। मां 18 साल इस्लामाबाद रहियो आहियां, त घर खां ॿाहिरि रहण वारी इहा कुझु तकलीफ़ हुई। बाक़ी फाइनेंशियली बि वॉज स्टेबल ऐं जेको मां सपोर्ट रही आहे पंहिंजे घर वारनि जी, त उन खां अलावा बाक़ी सभु कुझु अलहमदिल्ला स्मूथ रहियो आहे मुंहिंजी जर्नी में। नौजवाननि खे छा मैसेज ॾींदो? नौजवाननि खे इहो मैसेज आहे, तव्हां कोशिशि कंदा रहियो। ख़ुसूसन सिंध में मां नौजवाननि खे मैसेज ॾींदुमि त पाण वटि हालात आइडियल न आहिनि, त तव्हां कोशिशि कंदा रहो, पंहिंजी महिनत खे वधायो, एतिरो वधायो जो जेके तव्हांजे फेलियर जे चांसिस आहिनि उहे घटि थी वञनि। मायूस न थियो, तव्हां वटि 6 चांस आहिनि कमीशन जा, 3 सूबाई 3 वफ़ाक़ी, कंसिस्टेंसी सां कमु कयो, इंशाल्लाह काथे न काथे तव्हांजो ज़रूरु थी वेंदो। ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी शइ मां मेंशन करणु चाहींदुमि त कमीशन खे पंहिंजो सेकेंड ऑप्शन रखो। इहो वॾो अनसर्टेन जर्नी आहे, माण्हू तव्हांखे चवंदा त बसि तव्हां लॻी पओ, ईअं न आहे। तव्हां इनखे सेकेंड ऑप्शन रखो, छो त जेको सक्सेस जो रेशियो आहे ॾाढो घटि आहे। अक्सर उहो चवंदा आहिनि न, फेलियर इज़ एन ऑर्फन वाइल सक्सेस इज़ मेनी फादर्स। माना जेको फेलियर आहे उहो यतीम आहे, जेको कामयाबु थी वञे थो उनखे त हर को जेको आहे पज़ीराई मिले थी। त तव्हां इन में इहो ज़रूरु हिकिड़ो जेको आहे मार्जिन रखो, तव्हां फेल बि थी सघो था। त पहिरियों तव्हांजो जेको मेन कैरियर आहे उनखे तव्हां सिक्योर कयो ऐं कमीशन खे एज़ अ सेकेंड ऑप्शन तव्हां एज़ अ 5-6 ईयर जो प्रोजेक्ट ट्रीट कयो, जंहिंमें तव्हां सॼा अटैम्प्ट ॾियो ऐं कंसिस्टेंसी सां ॾींदा रहो, त इंशाल्लाह तव्हां काथे थी वेंदो। उस्ताद फरवश तव्हां कीअं नंढे खे तालीम ॾियारी, 3 कमीशन हुन पास कयूं स्कॉलरशिप जे बुनियाद ते, हिकु वफ़ाक़ी ऐं 2 सूबाई, हाणे असिस्टेंट कमिश्नर बणिजी वियो आहे। तव्हां कीअं ॾिसो था इहे तालीम ॾियण में केतिरी मुश्किलातूं आहियूं, तव्हांजी केतिरी सपोर्ट रही? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मोहम्मद अज़ीम भाई, जीअं ॿियनि वालदेन जी कोशिशि हूंदी आहे त औलाद कंहिं सुठे मक़ाम ते हुजे, सुठे प्रोग्राम में हुजे, अदब अख़लाक सां हुजे, अहिड़ी तरह मुंहिंजी बि इहा ई कोशिशि हुई। जीअं मूंखे औलाद थी त मुंहिंजो ख़्यालु बि हुयो त मुंहिंजी औलाद पढ़े, सुठो अदब अख़लाक हुजे। मां पंहिंजे तरफ़ां जेकी अलाह ताला मूंखे सलाहियत ॾिनी, मां पाण उस्तादु आहियां ऐं मां पाण ॿार पढ़ाईंदो आहियां। ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं हयाती रही ऐं ड्यूटी जो अञा जेको पीरियड आहे उहो बि इंशाअल्लाह पढ़ाईंदुसि। ऐं उनजो अलाह ताला सिलो इहो ॾिनो आहे जो मुंहिंजा ॿार सभई अलाह ताला कामयाबु कयानी, अलाह जी महिरबानी सां। हिनखे बि जेको आहे प्राइमरी तालीम जेकी असां ॾियाराई उहा हिते ई पंहिंजे ॻोठ में, ऐं मां पाण बि पढ़ायो, क़ुर शरीफ़ तालीम मां पाण बि ॾींदो हुअमांसि, पढ़ाईमांसि, सिंधी बि पढ़ायोमांसि। पोइ हिनखे असां
हिकिड़ो असांजो पीर भाई जो इदारो हुयो ग़ज़ाली कश्मोर, ॾाढो भलो इदारो ऐं सुठनि माण्हुनि जो इदारो, उते छॾियोसीं, उते 2-3 क्लास उते पढ़ियो। पोइ वरी अली ट्रस्ट कॉलेज हिकिड़ो भलो ॾाढो बहितरीनु इदारो जेको इस्लामाबाद में आहे। उहे स्कॉलर ते ॿारनि खे पढ़ाईंदा नी, पर सफ़ा होशियारु ॿार हुजनि, टेस्ट वठंदा नी, 2 टेस्टूं वठंदा नी, उन में जेको कामयाबु थींदो पोइ उनखे दाख़िला ॾींदा नी। ऐं अहिड़ी तरह मुंहिंजो छोकिरो इहो 2008 में इस्लामाबाद सिलेक्ट थी वियो, 7 साल हुते पढ़ियो ऐं उन खां पोइ वरी नस्ट में इन दाख़िला वरिती, नस्ट में दाख़िला बि मिलियसि ऐं लम्स में बि अलाह ताला जी वॾी महिरबानी, लम्स जी जेकी सालियानी उन वक़्तु फ़ी हुई 2015 में, उहा बि लख खां मथे हुई, स्कॉलर थियो। पर पोइ जिथे तालीम नसीब हुई नस्ट में पढ़ियो, लम्स लाहौर कोन वियो। ऐं मुंहिंजो ॿियो पुटु बि लम्स में जेको आहे फुल स्कॉलर थियो, महमूद हसनैन, पर उहो बि वरी न वियो, उहो वरी प्यास में पढ़ियो, उहो वरी साइंसदान थियण जे शौक़ में अलाह को साइंसदान थी बि वियो आहे। ऐं हिन जी ॾाढी महिनती, ॾाढो सोबर माण्हू आहे, हिकिड़ो संजीदा माण्हू आहे, सोच वारो माण्हू आहे, इज़त ॾियण वारो माण्हू आहे। अलाह ताला हिनखे बि इज़त ॾींदो ऐं मुंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ अलाह ताला हिनखे भलो उहिदो ॾिनो आहे। ऐं हाणे बि मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे, पहिरियां बि इहा हुई त हीअ कंहिं न कंहिं उहिदे ते अची इंसाननि जी ख़िदमत करे, माण्हुनि जी ख़िदमत करे, न की पैसनि जी मशीन थी। पैसो कुझु कोन्हे, सभु शइ इज़त आहे, माण्हुनि खे राज़ी करणु आहे। जेकॾहिं हाणे अलाह राज़ी थींदो त माण्हुनि जी ख़िदमत सां ई थींदो। कंहिं हिकिड़े माण्हू जी जेकॾहिं ग़रीब जी दाद रसी थी वई त मुंहिंजो मक़सदु हल थी वेंदो इंशाअल्लाह। ऐं मां उमेदु रखां थो मुंहिंजो पुटु इंशाअल्लाह इहो ई कमु कंदो, माण्हुनि जी ख़िदमत कंदो। ग़लतियूं सलतियूं हेठायूं मथायूं थी वेंदियूं नी, पर मजबूरी तौरु इंशाअल्लाह इंसान जी ख़िदमत कंदो ऐं अलाह ताला जी महिरबानी सां मां उहा इज़त कई। हाँ जी बिल्कुलु, ही तव्हां हिते गुफ़्तगू ॿुधी उन्हनि जी, हिन नौजवान जी ऐं नौजवान जे वालिद साहब जी, जेके 3 भेरा कमीशन पास करे असिस्टेंट कमिश्नर बणिजी वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत में 1-2 CSS जो इम्तिहान पास कयो, 2 दफ़ा सूबाई कमीशन पास कई ऐं असिस्टेंट कमिश्नर थी वियो। बेसिकली वॾी ॻाल्हि इहा आहे त हीअ नौजवान स्कॉलरशिप ते समूरी तालीम हासिलु कई आहे ऐं स्कॉलरशिप जे बुनियाद ते कामयाबी हासिलु कयूं आहिनि। संदसि फैमिली जा ॿिया मेंबर बि, ॿिया ॿार बि तालीम हासिलु करे रहिया आहिनि। हिननि मां जेके असांजी नौजवान नसुल आहे, जेकी एजुकेशन सां वाबस्ता आहे, जेकी तालीम नौजवान हासिलु कनि था, उन्हनि लाइ मैसेज आहे त हिननि जीअं हिन नौजवान महिनत कई आहे, उहे बि महिनत कनि ऐं महिनत कंदा रहंदा त ज़रूरु कामयाबु थींदा। अज़ीम सियाल कोशिश डिजिटल खां।